नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरह अल-बक़रा आयत नंबर 49 खां वठी 54 ताईं। तर्जुमो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ जॾहिं नज्जयनाकुम निजात ॾिनी असां तव्हांखे, अल्लाह ताला बनी इसराइल खे फ़रमाए रहिया आहिनि, मिन आले फ़िरऔन खां, यसुमूनकुम हू ॾींदा हुआ तव्हांखे, सूअल अज़ाबी तमामु बुरो अज़ाब, युज़ब्बिहून अबनाअकुम हू ज़िबा करे छॾींदा हुआ तव्हांजे पुटनि खे, वयस्तहयून निसाअकुम ऐं हू ज़िंदा छॾे ॾींदा हुआ तव्हांजी औरतुनि खे, वफ़ी ज़ालिकुम बलाउम ऐं इन में हुई तव्हांजे लाइ इन में हुई तमामु वॾी आज़माइश मिन रब्बिकुम अज़ीम तव्हांजे रब जी तरफ़ां वॾी। वइज़ फ़रक़ना बिकुमुल बहर ऐं जॾहिं फाड़ियो असां तव्हांजे लाइ अल-बहर समंदर खे, फ़अंजयनाकुम पोइ असां निजात ॾियारी तव्हांखे, यानी बचाए वरितो असां तव्हांखे, व अग़रक़ना ऐं ॿोड़े छॾियो असां या ग़र्क़ कयो असां आले फ़िरऔन खे, व अंतुम तंज़ुरून जॾहिं त तव्हां इहो सभु ॾिसी रहिया हुआ। व इज़ वाअदना मूसा ऐं जॾहिं असां वादो कयो मूसा सां, 40 लैलतन 40 रातुनि जो, सुम्म इत्तख़ज़्तुमुल इजला पोइ तव्हां ठाहे वरितो बछड़े खे या गाबे खे, मिन बादिही उन खां पोइ, यानी हुनखे माबूद करे वरितो, माबूद करे तव्हां हुनजी पूॼा करणु लॻा। जॾहिं हज़रत मूसा खे 40 रातुनि जे लाइ अल्लाह ताला कोहे तूर ते घुरायो त उनजे पुठियां बनी इसराइल बछड़े खे पंहिंजो माबूद ठाहे उनजी पूॼा करणु शुरू करे छॾिया। ही उहो ई आहे। व अंतुम ज़ालिमून जॾहिं त तव्हीं पोइ ज़ालिम थी विया, जॾहिं अल्लाह जे बदिरां हुननि बछड़े खे पंहिंजो माबूद करे उनजी इबादत करणु था। हज़रत मूसा जो तव्हां ज़ुल्म कयो, यानी तव्हीं ज़ालिमनि मां थी विया। सुम्म पोइ अफ़ोना माफ़ करे छॾियो, दरगुज़र कयो असां तव्हां खां, अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि, अनकुम उन ॻाल्हि तां, यानी तव्हां माबूद पोयां ठाहियो उन ॻाल्हि खे अल्लाह ताला जो मूं दरगुज़र कयो, माफ़ करे छॾियो तव्हांखे, मिन बादि ज़ालिक उन खां पोइ, लअल्लकुम शायदि के तव्हां तशकुरून शुक्र गुज़ार थियो या शुक्र अदा करियो। व इज़ आतैना मूसल किताब ऐं जॾहिं ॾिनी असां मूसा खे किताब, वल फ़ुरक़ान ऐं फ़ुरक़ान यानी हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ु करण वारी, लअल्लकुम तहतदून शायदि के तव्हां हिदायत हासिल करियो। व इज़ क़ाल मूसा ऐं जॾहिं चयो मूसा, लिक़ौमिही पंहिंजी क़ौम खे, या क़ौमी ए मुंहिंजी क़ौम, इन्नकुम बेशक तव्हां, ज़लमतुम ज़ुल्म कयो तव्हां, अनफुसकुम पंहिंजे नफ़्सनि ते पंहिंजी जानिन ते, बित्तिख़ाज़िकुमुल इजला जो तव्हां ठाहियो इजल यानी बछड़े खे, गाबे खे पंहिंजो माबूद करे, तव्हां यानी इहो ज़ुल्म कयो पंहिंजी जानिन ते। फ़तूबू बस रुजू करियो या तौबा कयो, इला बारीकुम तरफ़ पंहिंजे पैदा करण वारे जे, बारीकुम यानी जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे, बारीकुम, फ़क़्तुलू बस क़त्ल कयो, अनफुसकुम पंहिंजी जानिन खे, ज़ालिकुम इहो ई, ख़ैरुल लकुम बहितर आहे तव्हांजे लाइ, इंद बारीकुम तव्हांजे पैदा करण वारे जे नज़दीक, फ़ताब अलैकुम पोइ हू महिरबान थियो हुननि ते, यानी अल्लाह ताला महिरबान थियो उन्हनि जे मथां, जॾहिं हुननि क़त्ल कयो हिक ॿिए खे, यानी जिन शिरक कयो उन्हनि खे क़त्ल कयो वियो त अल्लाह ताला पोइ हुननि जे मथां महिरबान थियो। इन्नहू बेशक हू तव्वाबुर रहीम, हू तौबाउनि जो क़बूल करण वारो, निहायत महिरबान, निहायत रहम करण वारो आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।